हैदराबाद में कदमगाह मौला अली जे मैदान ते दुनिया जे मशहूर मुफ़क्किर इस्लाम अल्लामा सैयद अक़ीलुल ग़रवी जो मजलिस अज़ा खे इल्मी क़ुरानी ऐं तारीख़ी ख़िताब। रिपोर्ट मंज़ूर कालरो। हैदराबाद सिंध ते अहल बैत अलैहिस्सलाम जूं वॾियूं नवाज़िशूं करामतूं ऐं फैज़े आम जी बरकतूं ॾिसजनि थियूं जो हिते हिन वक़्तु दुनिया इस्लाम जा नामियारा आलम सगोरा दीन इस्लाम जे वधीक तबलीग लाइ मजलिसुनि खे ख़िताब करण लाइ मदऊ कया विया आहिनि। इन्हनि आलमनि में अल्लामा सैयद अक़ीलुल ग़रवी, अल्लामा सैयद अली रज़ा रिज़वी, अल्लामा सैयद शहनशाह हुसैन नक़वी ऐं अल्लामा सैयद आरिफ हुसैन काज़मी साहिबान समेत ॿिया मोहतरम मौलवी साहिब मौजूदु रहंदे मजलिस खे ख़िताब करे रहिया आहिनि। उन्हनि मां हिकु मजलिस अज़ा जो अहतमाम 24 जुलाई मोहब अहल बैत सैयद फरमान अली शाह फरज़ंद सैयद बशीर हुसैन शाह मरहूम ऐं ख़ुसूसी ताउन अंजुमन इमामिया हैदराबाद सिंध पारां कदमगाह मौला अली ते मैदान ते कयो वियो, जंहिंखे बैनुल अक़वामी शोहरत रखंदड़ हिंदुस्तान जे शहर बनारस में 1964 ईस्वी धारे जनम वठंदड़ ऐं पोइ पंहिंजे वालिदेन सां गॾु हिजरत कंदे इराक़ मां शुरूआती तालीम हासिल कंदड़ सैयद ग़ुलाम मोहम्मद क़ाइम रिज़वी अल मशहूर अल्लामा अक़ीलुल ग़रवी साहिब ख़िताब फरमायो। मुजतहद अल्लामा अक़ील साहिब पंहिंजे ख़िताब में इंसानियत, इस्लाम परवरी ऐं अहल बैत सां अक़ीदत जा शानदार सबक़ ॾींदे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां यज़ीद जी ज़ुल्मनि सबब करबला शाम जे दर्दनाक शहादत जो ज़िक्र कंदे साणनि हक़ीक़ी माना में सचार पोइलॻ थियण लाइ पैगाम ॾिनो। हिन मजलिस में शियान हैदर करार समेत ॿियनि मकतब फ़िक्र सां वास्तो रखंदड़नि जे इस्लाम तोड़े अहल बैत जे हुबदारनि तरफ़ां भरपूर शिरकत ॾिसण में आई। इंतज़ामनि जे हवाले सां बि बहितर इंतज़ाम रहिया।